जी आदरणीय सां मौजूद आहियूं प्रेस क्लब बांदी में, जिते जसकम बशीर खान कुरैशी जा उहिदेदार ऐं मेंबर जेके आहिनि उहे बशीर खान कुरैशी ग्रुप खे छॾे ऐं जेको आहे क़ौमी धारा में शामिलु थिया आहिनि। उहे असां गॾु मौजूदु न अचो, हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं छा था चवनि ऐं इन वधीक कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हांजो नालो? मोहम्मद आसिफ अली। तव्हां कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखो पिया? जसकम सां। जसकम कहिड़ो ग्रुप? बशीर खान ग्रुप सां। पोइ तव्हां अॼु जसकम खां लातलगी कयो था? असां अॼु लातारी कयूं था जसकम खां। छाजे करे? बस हुकूमत मुसर जे करे जसकम खां लातारी कयूं था। क़ौमी धारनि में शामिलु थियण लाइ। तव्हां हिन क़ौमी धारे में शामिलु थियो था? जी हा। त तव्हांखे छा थो लॻे त माना पाकिस्तान सही आहे या सिंध जो नारो वठनि था उहो सही आहे? पाकिस्तान सही आहे, पंहिंजो मुफ़ाद ते आहे। अॼुकल्ह पोइ तव्हां माना जसकम सां तव्हांजो को तालुक़ु न रहंदो? न को तालुक़ु जसकम वारी का। तव्हांजो नालो? सदाम हुसैन। तव्हां कहिड़ी पार्टी सां तालुक़ु रखो पिया? मेंबर आहियो? ऐं तव्हांजी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे छाजे लाइ? क़ौमी धारे में शामिलु थिया पाकिस्तान जे पास मौजूदा तस्लीम शुदा पाकिस्तान पर मुल्क आहे। सिंध हुन जो सूबो आहे। बिल्कुलु पाकिस्तान सही आहे। सिंध देश वारो वारा जेको आहे ग़लति आहिनि। हक़नि जी ॻाल्हि करणु सही आहे, बाक़ी सिंध देश वारो सही आहे। पाकिस्तान में मुझे नालो मोहम्मद अली जमाली, मुझे सनाफ जमाली, मुझे वास्तो जसकम बी सां हो बशीर खान कुरैशी सां। सो अलॻि थी हाणे मां अख़्तियार थो कयां क़ौमी इदारे में जेॾीमहिल धरणा हे हो नौजवाननि खे ग़लति फ़िल्मूं करणु अॻिते पोइते इहा ॻाल्हि मुनासिबु न हुई। जेॾीमहिल असांजे नौजवाननि खे इत्याद में पाण में ग्रुप में गॾु कराए नारा असांखे हणाईंदा पाकिस्तान मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद न आहे, पाकिस्तान असांजी इज़त आहे, पाकिस्तान असांजी शान आहे, पाकिस्तान असांजी मान आहे। पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंधु देश मुर्दाबाद। मुंहिंजो नालो लियाकत अली डायरी आहे। मां जेको आहे मेंबर हुउसि जीअं सिंध क़ौमी बशीर खान ग्रुप जो। असां पंहिंजी पार्टी जीअं असांजे सदर लाताली जो ऐलान कयो, असां लातूरी जो ऐलान कयो पंहिंजे सदर सां गॾु। ऐं असांखे इहा ई ख़बर पई त पाकिस्तान जो नारो जेको आहे उहो हक़ वारो आहे ऐं जीअं सिंधु देश वारो जेको आहे उहो ना हक़ वारो। सो पाकिस्तान ज़िंदाबाद। जी नाज़रीन, तव्हां जसकम जीअं सिंध क़ौमी माज़ बशीर खान ग्रुप जे जेके उहिदेदारनि ऐं मेंबरनि जूं जेके तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जिन जसकम जो जेको आहे ग्रुप छॾे ऐं क़ौमी धारे में शामिलु थिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त जेको जसकम आहे या ॿियूं जेको तनज़ीमूं आहिनि उहे नौजवाननि खे गुमराह कनि पियूं ऐं असां जेको तनज़ीमूं छॾे ऐं पाकिस्तान जी धारे में शामिलु थियूं था ऐं पाकिस्तान खे तस्लीम कयूं था ऐं इहे मञूं था त पाकिस्तान हिकिड़ो मुल्क आहे ऐं सिंध सूबो जो हिकिड़ो सूबो आहे, बाक़ी हिकु देश न आहे। कैमरामैन मोहम्मद हनीफ़ जमाल सां गॾु इम्तियाज़ जमाली, KTN न्यूज़ बांदी। करने से पहले मैं अपना तारुफ करवाना समझता हूँ। मैं आसिफ अली डायरी और